हैदराबाद का खबर माखिंदासी। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां तालीम खाते में ग्रेड 17 लाइ हेड मास्टर जी मुलाज़मत लाइ ज़बानी इम्तिहान ॾींदड़ उम्मीदवारनि जे नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे। पधराई में ॼाणायो वियो आहे त ज़बानी इम्तिहान में गॾियल तौर 116 उम्मीदवारनि कामयाबी माणी आहे। SPSC पारां ॼाणायल खाते में ख़ाली सीटनि बाबति आगाही लाइ 2021 दौरान इश्तिहार ॾिनो वियो हो। इंटरव्यू लाइ मजमूई तौर 11,550 उम्मीदवारनि दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं। तर्जुमान मूजिबि हेडमास्टर वारे ऐलानियल ग्रेड 17 वारी सीट हासिल करण लाइ उम्मीदवार 28 फरवरी 2024 दौरान लिखत वारो इम्तिहान ॾिनो। लिखत वारे इम्तिहान जो 25 अप्रैल 2024 ते नतीजो पधिरो कयो वियो, जंहिंमें 422 उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾेई खेनि घुर्बल कागज़ जमा करण जी हिदायत कई वई आहे। पधराईअ मूजिबि लिखत वारे इम्तिहान में कामयाब उम्मीदवारनि जा ज़बानी इम्तिहान हलंदड़ साल मई ऐं जून में वरिता विया हुआ, जिन में कामयाब उम्मीदवारनि जा हतमी नतीजा जारी करे तालीम खाते खे संदनि मुक़ररी जी सिफ़ारिश कई वई आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां तालीम खाते में ॼाणायल पोस्टुनि बाबति जारी कयल नतीजनि में समूरनि आइनी तक़ाज़ाइनि खे मुकमल करण बैदि 116 उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾिनो वियो आहे। कामयाब करार ॾिनल उम्मीदवारनि में 69 उम्मीदवारनि जो तालुक़ु रूरल कोटा ऐं 47 उम्मीदवारनि जो तालुक़ु शहरी कोटा सां आहे। ॼाणायल ग्रेड जूं 4 सीटूं घुर्बल उम्मीदवार न मिलण जे करे ख़ाली छॾियूं वयूं आहिनि, जिन ते मुक़ररीअ लाइ खातो नए सिर भर्ती लाइ तजवीज़ ॾींदो। कामयाब उम्मीदवारनि जा नतीजा SPSC जी वेबसाइट ते अपलोड कया विया आहिनि, जीअं उम्मीदवारनि खे का परेशानी न थिए।